सजणो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसानियत सदाई वांगुरु फ़िक्र लतीफ़ सां मां वटि हाज़िर थींदो आहियां ऐं पंहिंजी सम्झ पंहिंजे नाक़िस अक़ुल मूजिबि उहा जाॾो लतीफ़ साईं जो बैत पढ़ी उनजी पंहिंजे सम्झ मूजिबि तशरीह कंदो आहियां ऐं ख़वाहिश अथमि त सिंध जे झर झंग ताईं सिंध जे वस्ती वाहण ताईं सिंध जे ॿार ॿुढे ताईं नौजवान ताईं फ़िक्र लतीफ़ पहुचे छाकाणि त फ़िक्र लतीफ़ ई आहे जेको असांजो सूंहुं आहे फ़िक्र लतीफ़ ई असांजी निजात आहे फ़िक्र लतीफ़ वसीले ई असां पंहिंजा अहंज ईज़ाव ऐं दर्द पंहिंजा ख़तमु करे सघूं था ऐं कल्याण जो हिन वीडियो में बि बैठो पढ़ियां कान्यारा कुणकनि जिनी लोह लिंगन में कान्यारा कुणकनि जिनी लोह लिंगन में मोहब्बत जे मैदान में पिया लाल लुछन मोहब्बत जे मैदान में पिया लाल लुछन पाणे ॿधनि पटियूं पाणे चिकिया कनि वटां वाढोड़ियुनि रही अचिजे रातिड़ी का सारत लहिजे उहे वाढोड़िया जेके कुणकनि था जिन जे वजूद में लोह पेवस्त कयो वियो आहे जीअं असांजे वजूद में असांजे धरतीअ जे वजूद में असां समाजी वजूद में जीअं लोह पेस्ट कयो वियो आहे ऐं असां कुणकी रहिया आहियूं चिंगी रहिया आहियूं पर ही ॻाल्हि जेका ॿी सिट आहे मोहबत जे मैदान में पिया लाल लुछन हाणे ही मोहबत जो सफ़र आहे उन में जेके बि लाल आहिनि घोट आहिनि कंधार आहिनि जेके दिलेर आहिनि उहे लुछ पुछ कनि पिया लुछ पुछ उन्हनि खे सूर जी न आहे दर्द जी न आहे लुछ पुछ उन्हनि खे इन्हनि जी आहे त असांजे वजूद में त तराड़ियूं लॻी चुकियूं आहिनि ऐं असांजे वजूद में लोह त पेवस थियो आहे पर छा असांजा ॿिया साथी विड़ी रहिया आहिनि छा जिदोजहद जारी आहे छा असां मंज़िल ते पहुचंदासीं इहा चिंता आहे उन्हनि वटि ऐं हू पाण खे पटियूं पाण ई वेठा ॿधनि ॿिए कंहिंजो थोरो बि नथा खणनि ही उहा समाजी जिदोजहद वारी ॻाल्हि आहे उहा क़ौमी जिदोजहद वारी ॻाल्हि आहे जंहिंमें कंहिंखे मयार ॾियणी कोन्हे का छाकाणि त असीं कंहिंजे को अहसान त करियूं कोन पिया असीं बुनियादी तौर ते पंहिंजे ज़मीर जो फ़र्ज़ु पूरो करियूं था असां पंहिंजे ज़मीर जे ॾाढो जवाबदार आहियूं पर असां वटि इहो रवाजु निकिरी पियो आहे त को माण्हू जेकॾहिं को हिकिड़ो जुलूस अटेंड थो करे थो चए थो मुंहिंजूं तमामु वॾियूं हिन धरतीअ जे लाइ क़ुर्बानियूं आहिनि कंहिं माण्हू ते का FIR थी थिए थो सम्झे थो त मुंहिंजी हिन धरती जे लाइ अलाए छा छा वॾियूं ख़िदमतूं आहिनि मूं आसमान किराए विधो आहे इन रवाजनि मां निकिरणो पवंदो लतीफ़ साईं जी हिदायत आहे त इन रवाजनि मां असांखे निकिरणो पवंदो इन्हनि आदतुनि खे मटाइणो पवंदो जेके आदतूं ख़ुदि सनाई खे प्रोजेक्ट कनि थियूं ख़ुदि सनाई खे अॻिते वधाइनि थियूं उन्हनि आदतुनि मां असांखे आजो थियणो पवंदो जॾहिं आजा थियासीं त यकीननि असीं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदासीं ऐं असांजूं हालतूं इहे ई त आहिनि असां सां इहो ई त सभु कुझु थी रहियो आहे जेको दोस्तो आउं तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियो आहियां दोस्तो अव्हांखे गुज़ारिश आहे महिरबानी करे अव्हां लतीफ़ TV खे सब्सक्राइब कयो लाइक कयो जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि अचे थी कमेंट कयो उहो भले तव्हां तारीफ़ में करणु चाहियो था तारीफ़ में कयो पर जेकॾहिं का तनक़ीद आहे त उन जी तनक़ीद बि अव्हां करे सघो था ऐं उन सां गॾोगॾु इहा बि गुज़ारिश कंदो हलां त महिरबानी करे तव्हां वीडियो खे शेयर ज़रूरु कयो मन मासो जुड़ई माल त पूॼारा पुर थिए मन कंहिं माण्हू खे का हीअ ॻाल्हि सम्झ में अचे त हीअ वाढोड़िया केरु आहिनि हीअ वाढोड़िया उहे आहिनि जेके पंहिंजे वतन धरती समाज क़ौम जो दर्द रखनि था हक़ मौजूदु